एक ॿी अहम ख़बर आहे सखर खाता सिंध लेफ्ट फ्रंट तरफां बदअमनी महांगाई वसीलन जी फुलुट खिलाफ कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। अवां खे ॿुधायूं त शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कई वई आहे। समर हैदर जतोई चयो आहे त 3 महीनो शुरू थी चुको आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त सैद लाल शाह चयो आहे त प्रिया कुमारी बाजाब नाहे थी सघी। माड़ी जलबाणी वाक़े में हारिन मथा को बि इल्ज़ाम साबित नाहे थियो। खबर अवां खे न्यूज़ सखर खाता सिंध लेफ्ट फ्रंट तरफां बदअमनी महांगाई वसीलन जी फुलुट खिलाफ कॉन्फ्रेंस कोठाई वई। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कई वई आहे। अॻुवाणनि चयो आहे त 3 महीनो शुरू थी चुको आहे। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे सखर खां अनस गांगरो। जी अनस, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल सखर प्रेस क्लब में सिंध लेफ्ट फ्रंट तरफां सिंध में बदअमनी महांगाई वसीलन जी फुरलोट तोड़े शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे कत्ल ऐं प्रिया कुमारी जे बाजियाबीअ लाइ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में हारी कमेटी जे अॻुवाण समर हैदर जतोई, अवामी जमहूरी पार्टी जे अॻुवाण सैयद लाल शाह, हकीम जंगेजो ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 2 महीना गुज़री चुका आहिनि, 3 महीनो शुरू थी चुको आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। निगरान हुकूमत कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां ख़ामोशी अख़्तियार करे चुकी आहे। जॾहिं त 2.5 साल गुज़रण जे बावजूदि प्रिया कुमारी अगवा थियल आहे, उन जे बाजियाबीअ लाइ के बि क़दम न आहिनि खयां विया। हिननि जो चवणु हुयो त सिंध में वसीलनि जी फुरलोट कई पई वञे। महांगाईअ सबबि हेठियों तबिको सख़्तु परेशानीअ जो शिकार आहे। गुरबत सबबि माण्हू ख़ुदकुशियूं कनि पिया। हिन जो चवणु हुयो त हारिन खे, आबादकारनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो वञे। सारिन समेत जेके मुख़्तलिफ़ फ़सुल आहिनि उन्हनि जे अघनि में वाध कई वञे। हिन जो चवणु हुयो त सारिन जा अघ घटि थियण सबबि ख़र्चो बि नथो रहे। कॉन्फ्रेंस में अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध में बदअमनीअ जी लहर आहे, धाड़ेल राज आहे, जेको निगरान हुकूमत तरफ़ां रेंजर्स ऐं फौज ऑपरेशन जो ऐलान कयो वियो, उन ते बि अमल नथो कयो वञे। हिन जो चवणु हुयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर तोड़े डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जे गिरफ़्तारी ऐं धाड़ेल राज जे ख़ात्मे जे लाइ जेको आहे सो फौरी तौर ते कचे में ऑपरेशन कयो वञे। ॿी सूरत में जेको आहे सो एहतिजाजनि जो सिलसिलो बि जारी रहंदो। गॾोगॾु हिन जो चवणु हुयो त माड़ी जलबाणीअ में जेको हारिन मथां वाक़ियो पेश आयो, जंहिंमें 4 खां वधीक बेगुनाह ॻोठाणनि खे क़तल कयो वियो, हिन वक़्त ताईं उन्हनि शहीदनि सां जेको आहे सो इंसाफ़ बि न आहे थियो। उल्टो जेको आहे सो उन्हनि जे मथां अहिड़ी FIR दाख़िल कई वई आहे। गॾोगॾु हिननि जो चवणु हुयो त प्रिया कुमारी समेत जेके हिन वक़्तु मुग़वी धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे, वारसनि जे खे जेको आहे सो हवाले कयो वञे। गॾोगॾु सिंध में फुरलुट, अगवा, धाड़ा, बदअमनी, लाक़ानूनियत, थोड़ी कबीलाई दहशतगर्दी आहे, जंहिंमें बेगुनाह माण्हुनि खे मौत जे वर चाढ़ियो वञे थो। हिन जो चवणु हुयो त हुनजो ख़ात्मो हाणे सिंध में अमन अमान क़ाइमु कयो वञे ऐं धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन कयो वञे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे ख़िदमतुनि ते प्रेस क्लब में अॻुवाणनि पारां भेटा पेश कई वई ऐं कातिलनि जे गिरफ़्तारीअ जी घुर कई आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरो।